अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो जो टॉपिक आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे ते। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध टीवीअ ते मिरास ड्रामे खां पोइ सोप सीरियल फुल एक्शन ड्रामो सिंध टीवीअ ते न हलायो वियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हाणे तमामु जल्द सिंध टीवीअ ते सोप सीरियल फुल एक्शन ड्रामो हलायो वेंदो। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हुन ड्रामे जो नालो कहिड़ो आहे ऐं हुन ड्रामे में सीनियर अदाकार कहिड़ा आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में सीनियर अदाकार असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, मंजूर मुराद, सत्तार लाड़ मज्जू, उमैद अली कलवड़, हबीब पहवार, अहमद शेख, अज़ीज़ कमरानी, आज़म मेंगल, रिमशा शहज़ादी, शमा मंगी। इन्हनि खां अलावा पिणु हिन ड्रामे में नाले वारा अदाकार पिणु आहिनि। दोस्तों हिन ड्रामे जो नालो आहे ज़हर ज़िंदगी। तमामु जल्द सिंध टीवीअ ते हलायो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो राइटर ऐं डायरेक्टर केरु आहे। दोस्तों हिन ड्रामे जो राइटर आहे नूर ज़वार ऐं डायरेक्टर फरज़न मलिक खजू आहे। दोस्तों अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिकिड़ो सुठो कमेंट्स ज़रूरु कजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे, जिथे हुजो आबाद हुजो।